नाज़रीन, रखण ऐं भरपासेरनि वारनि इलाइक़नि में टमाटनि जो फसल तैयार थी मार्केट में अची वियो, पर मुनासिब अघु न मिलण करे आबादगार परेशान आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे शकील धारेजो। रखण ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में टमाटनि जो फसल पची तैयार थी वियो आहे। जीतमार नकुली दवाउनि ऐं हुकूमत जी अदम रिथाबंदी सबबि आबादगारनि जा ॿई हथ मथे ते अची विया आहिनि, जॾहिं त ॾखण पीचनराम, हबीब सांगरू ऐं ॿियनि इलाइक़नि जा टमाटा मुल्क जे मुख़्तलिफ़ नंढनि तोड़े वॾनि शहरनि लाहौर, रावलपिंडी, कश्मीर, कोयटा, कराची, हैदराबाद जे मार्केटुनि में विकिरो थियण लाइ वञनि था। टमाटनि जा अघ तमामु घटि हुजण करे आबादगार सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। उन हवाले सां आबादगारनि ऐं कुड़मियुनि आवाज़ टीवीअ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो आहे, टमाटा पूरे पाकिस्तान में वेंदा आहिनि। असांजा लाहौर, इस्लामाबाद, कोटिया, कराची ताईं, हैदराबाद इहे माना वञनि था। ख़र्च ॾाढा असांजा तमामु तेज़ थी विया आहिनि। हुकूमत महांगाई करे छॾी आहे। असां ग़रीब माण्हू लखे रुपया जेके आहिनि असां ख़र्च कया आहिनि। हाणे इहे असां काॾूं पूरियूं कंदासीं। सॼो असांजा बचा ॿार हिते लोड़नि था पिया ॿनियुनि में। टमाटे जो अघु बिल्कुलु न आहे। जंहिं जाइ ते असां मज़ूर कयूं पिया 10-10, 5-5 मज़ूर, उन जॻह ते हाणे मज़ूर नथा वयूं। असां पाण जेको आहे मुतसिल घर जा भाती था वहूं। भाण दवाऊं एतिरियूं महांगियूं थी वियूं आहिनि जो जीत बि नथो मरे, उन ख़र्च बि नथा लाइनि असां ग़रीबनि जा। हुकूमत खे असां अपील था करणु चाहियूं, इहो ई रेट बेट वधाइनि, या हे जेके हड़ताल रस्ता बंदि आहिनि इहे खोलनि, त असां ग़रीब हारी जेके मज़ूर आहियूं कुड़मी तबिके सां असांखे रोज़ी थिए। भाण महांगा डबल थी विया आहिनि, दवाऊं सस्तियूं हाणे नकल आयूं आहिनि महांगियूं, उहे बि जीत नथो मरे। अघ न आहिनि, घटि आहिनि, ख़र्च वधी विया आहिनि। ॿिज जी पती मिलंदी पहिरियों 6,000, हाणे 9,000 थी मिले। ख़र्च विया आहिनि वधी सभु। हाँ, पेटी वञे थी हाली हिन वक़्तु त हिते ई थो वञे 200, 250, 150। तरा बसर बि इहो 300, 400 रुपया कटो आहे। अवां आबादगारनि ऐं कुड़मियुनि जा वीचार ॿुधा, जंहिंजो चवणु आहे त हितां जा टमाटा मुल्क जे मुख़्तलिफ़ नंढनि तोड़े वॾनि शहरनि ॾांहुं विकिरो लाइ वञनि था। आबादगारनि ऐं कुड़मियुनि आला अख़्तियारनि ऐं हुकूमत खां मुतालबो कंदे चयो आहे त टमाटनि जा रेट वधाए ॾेई असां मां बेचैनी ख़तमु कई वञे, त जीअं असांजा ख़र्च निकिरी सघनि। रिपोर्टर शकील धारेजो, आवाज़ टीवी न्यूज़, ॾखण।